सन था आशिक तुझी दुनिया में मौला। वो दुख ॾिसन था आशिक तुझी दुनिया में मौला। वो लाह तू दुख डोला अली हसन अबड़ो जे। फरमाशा टंडो आदम खां दिलशेर अबड़ो गुलशेर अबड़ो सालम बंबरो दलोर मोरी खां ये भाऊ ट्रू अबड़े या दोस्तन पैरा भा जी त ई शायर ट्रू अबड़ो ऐं भाऊ आलम बारीजो साहब जंहिंजी सिलेक्शन में ई केसड़ो कयां पियो। आशिक ॾिसी चए थो ए मुंहिंजा मौला कंहिंजे बि क़िस्मत में शल एॾा सूर न लिखिया। सी चए पियो पर कहिड़े नमूने सां भाऊ तीरथ वो अला कंहिंजे क़िस्मत में एॾा न सूर लिखे। वो हर अदालत बंदवा हर अदालत बंदवा इनायत वो भले को वकील करे अल्लाह कंहिंजे किस्मत में दान सूर लिखे। अल्लाह कंहिंजे किस्मत में दान सूर लिखे। हर अदालत बंदवा हर अदालत बंदवा भले को वकील करे अल्लाह कंहिंजे किस्मत में दान सूर लिखे। मौला कंहिंजे किस्मत में दान सूर लिखे। तौबा अल्लाह बना जारी लैला मजनू जो कीअं हुयो लेख लिखल। लैला मजनू जो कीअं हुयो लेख लिखल। जिते लैला क्यों इशारो जिते लैला क्यों इशारो बुंड बणजी वियो थे। अल्लाह कंहिंजे किस्मत में कंहिंजे किस्मत में दान सूर लिखे। राजन थी जोगी कीअं हुयो तक छॾियो। राजन थी जोगी कीअं हुयो तक छॾियो। पाए कंठा खणी मुरलियूं पाए कंठा खणी मुरलियूं वियो हुई हीरज ते। अल्लाह कंहिंजे किस्मत में दान सूर लिखे। मौला कंहिंजे किस्मत में दान सूर लिखे। मिसरा में मुझो जानी शायर प्यारो कोई दोस्त तू अबड़ो साहब सी पर कड़े नंबर साहब मालिक साईं का दुआओं तो गुरे। जबे अपनो अल्लाह छो हर आशिक आहे रोंदो। जबे अपनो अल्लाह छो हर आशिक आहे रोंदो। खणी हथड़ा कर सजड़ा खणी हथड़ा कर सजड़ा गुर
लागे जे किस्मत